नाज़रीन प्रोग्राम सिंध समाचार में अवां खे भली कार चवंदासीं। सब खां पहिरीं अवां खे आगाह कयूं पीर वसण मां, जिते ॻोठ बुलो जो खाड़ो में 5 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गोली लॻण सबबि ज़ख़्मी थियल औरत गंबट अस्पताल में दम ॾेई छॾियो। पोस्टमार्टम बाद मढ़ वारसन हवाले कयो वियो। संदसि भाउ इल्ज़ाम मढ़ियो त भेण रज़िया शर खे मुड़ुसु हबीबुल्ला शर गोलियूं हणी क़त्ल कयो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पीर वसण वेझो ॻोठ बुलो जो खाड़ो में 5 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गोली लॻण सबबि ज़ख़्मी थियल औरत गंबट अस्पताल में फौत थी वई। पोस्टमार्टम बाद मढ़ वारसन हवाले कयो वियो। जॾहिं त संदसि भाउ इल्ज़ाम मढ़ियो त भेण रज़िया शर खे मुड़ुसु हबीबुल्ला शर गोलियूं हणी क़त्ल कयो आहे। हबीबुल्ला खे फौरी गिरफ़्तार कयो वञे। गंबट वेझो ड्रिब मेहर शाह मां 2 ॾींहं अॻु गुम थियल 14 वरनि जी नींगरी जो पतो न पियो। संदसि वारसन मूजिबि नींगरी जी गुमशुदगी जी पुलिस वटि रिपोर्ट दाख़िल कराई आहे। पुलिस जो चवणु आहे त नींगरी जी ॻोल्हा करे रहिया आहियूं। गंबट वेझो ड्रिब मेहर शाह मां 2 ॾींहं अॻु गुम थियल 14 वरनि जी नींगरी जो पतो न पियो। संदसि वारसन मूजिबि नींगरी जी गुमशुदगी जी पुलिस वटि रिपोर्ट दाख़िल कराई आहे। तफ़सील मालूम कंदासीं गंबट मां हफ़ीज़ मंगी खां। हफ़ीज़, छा तफ़सील आहिनि वधीक? जी, गंबड़ जे अली पंप पाड़े जी रवासण आहे 14 सालनि जी नींगरी नवीदा उजड़, जेका गुज़िरियल 2 ॾींहंनि खां वठी पुरस्कार नमूने गुम थी वई आहे। वारस जेके आहिनि उहे तमामु घणो परेशान आहिनि। वारसन गंबट थाणे ते पहुची इतला ॾिनो आहे त गुज़िरियल 2 ॾींहंनि खां असांजी जेका नींगरी हुई उहा गुम थी वई आहे। मिटनि माइटनि पाड़ेवारनि वटि काफ़ी ॻोल्हा कई आहे, पर नींगरी न आहे मिली सघी। असां पुलिस खे बि हिन जो चवणु आहे, इतला ॾिनो आहे, पर पुलिस जेका आहे उहा नींगरी जी ॻोल्हा में मदद न पई करे। हिननि DIG सखर, SSP खैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त असांजी गुम थियल जेका नींगरी आहे उनजी ॻोल्हा में मदद कई वञे ऐं असांखे परेशान थियण खां जेको आहे उहो बचायो वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी हफ़ीज़ अपडेट करण जे लाइ। नाज़रीन ते ख़बर अवां सां शेयर कंदासीं। पनवाकिल में पीउ जी पेंशन वारी समरी ते टाउन एडमिनिस्ट्रेटर पारां सही करण खां इनकार ते नौजवान ज़हर पी छॾियो। ॻोठ अल्लाह वधायो खोसो में नौजवान अब्दुल करीम खोसो ज़हरीली दवा पी आपघात जी कोशिश कई। खेसि तालके अस्पताल न्यो वियो, जितां नाज़ुक हालत में खेसि सखर रेफर कयो वियो। पनवाकिल मां बरकत झंडीर खां वधीक अपडेट्स मालूम कयूं था। बरकत, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुलु, पने आकिल में पीउ जी पेंशन वारी समरी ते टाउन एडमिनिस्ट्रेटर पारां सही करण खां इनकार वारे मामले ते नौजवान ज़हर पी छॾियो आहे। इहो पने आकिल लॻ ॻोठ अल्लाह वधायो खोसो आहे, जिते इहो वाक़ियो पेश आयो आहे। उते नौजवान अब्दुल करीम वलद कादिर बख़्श खोसो ज़हरीली दवा पी छॾी, जंहिंखां पोइ उन खे पने आकिल जी तालके अस्पताल पहुचायो, जितां खेसि ॻणती जोगी हालत में सखर मुंतक़िल कयो वियो आहे। अस्पताल अंदरि ई मौजूदु हिन नौजवान जे वारसनि इहो ॿुधायो आहे त 2010 में संदसि पीउ कादिर बख़्श खोसो, जेको टाउन कमेटी में ऑफिसर हुयो ऐं उहो 2010 में वफ़ात करे वियो आहे। उन खां वठी अॼु ॾींहं ताईं हुनजी जेको पेंशन जो मामिलो आहे उहो रोलड़े जो शिकार आहे, जंहिंखां पोइ सरकार जे आर्डर तहत हू सिंध हुकूमत जे आर्डर तहत टाउन कमेटी में लाॻापियल में वियो, छो जो उहो उते टाउन कमेटी में नाका इंस्पेक्टर हुयो ऐं उन टाउन कमेटी जे अमलदारनि जे तरफ़ां TO फाइनेंस ऐं TMO जे तरफ़ां त उन आर्डर ते उन जेका समरी आहे उन ते सही कई वई। पर जेको हिन वक़्तु एडमिनिस्ट्रेटर टाउन आहे मौलादार दुरानी, उन नौजवान खे आसरा ॾिना ऐं नौजवान पाण माज़ूर हुयो, जेको पीउ जी पेंशन न मिलण ऐं ॿियनि घरेलू मसइलनि जे करे परेशान हो, जंहिं टाउन अमलदारनि ख़ासि करे टाउन एडमिनिस्ट्रेटर जे रवैये खां तंग थी करे ज़हरीली दवा पीती, जंहिंजी हालत ॻणती जोगी थी वई। वारसनि जो इहो चवणु आहे, हुननि इहो मुतालबो कयो आहे त हिन मामले जो नोटिस वठी जेको नौजवान आहे हिनखे इंसाफ़ ॾिनो वञे कि हुनखे पंहिंजे वालिद जी पेंशन मिली सघे। ठीकु आहे, वॾी महिरबानी बरकत अपडेट करण जे लाइ। सेहण में वापडा हाइड्रो यूनियन पारां वापडा जी इम्कानी निजकारी ख़िलाफ़ ऑफिसनि जी तालाबंदी करे एहतजाज कयो वियो। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अशरफ अतार। हाइड्रो यूनियन पारां मुसलसल निजकारी वारे ऐलान बाद जेको आहे सो पूरे मुल्क जी ऐं सेवन सब डिवीज़न जे वापडा हाइड्रो यूनियन पारां जेको आहे सो तालाबंदी करे रोडनि ते निकिता आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जा छा मुतालबात आहिनि। 10 कंपनियूं आहिनि वापडा में, ठीकु आहे। हर कंपनी में हेस्को में स्पेशली जंहिं असां हेस्को में कमु था कयूं त 70% 60% मुलाज़िमनि छाड़े हिकु माण्हू असांजो 10 माण्हुनि जो कमु थो करे। ॿियो असां वटि टेक्निकल स्टाफ आहे, लाइनमैन जेको स्किल्ड, उते असांखे TNP जी शार्टेज आहे, सामान कोन थो। बकेट माउंटेन गाॾियूं असांजो
जेके ॿियनि कंपनियुनि खे प्रोवाइड कयो वियूं आहिनि लाहौर सेस्को में असांखे बि हिते उहे गाॾियूं ॾिनियूं वञनि जीअं जेके हादसा थियनि था असांजा लाइनमैन शहीद थियनि था उहे उन हादसात खां बची सघनि। जेतिरी महांगाई कई अथसि उन हिसाब सां जेको माण्हुनि जी पघारूं माना कोन वधाए सघियो आहे हिन महिल ताईं। बाबडा हाइड्रो उन्हनि जे तरफ़ खां हे जेका हड़ताल आहे अलाह कंदो कामयाबु ॾींदी। सभिनी खे चाहियूं था त हिकु जहिड़ी सहूलियत मुहैया कयूं, पर हीअ उनखे प्राइवेट कंदा त हीअ हिकु दुकान थी वेंदो हलियो ऐं उहे न त उहो कंहिंखे सही नमूने मुहैया करे सघंदा, उहे सिर्फ़ु पंहिंजो प्रॉफिट रखंदा। त महिरबानी करे रिजकारी वारो फ़ैसिलो पंहिंजो ख़तमु कनि। वठी हीअ हुकूमत आई आहे उन वक़्त खां वठी वक़फ़नि बवक़्तनि असांजे इदारे खे प्राइवेटाइज़ेशन करण जी कोशिशि कई वई आहे, जॾहिं त असां पंहिंजे इदारे खे हलाइण जे लाइ जान जी कुर्बानी ॾेई सघूं था त पंहिंजे इदारे खे बचाइण जे लाइ बि जान जी बाज़ी ॾियण खां सवाइ ॿियो असां हल कोन्हे को। 2-3 दफ़ा मिनिस्टरनि सां मीटिंगूं थियनि, CEO साहब सां थियनि। पहिरियों मुतालबो आहे इहो त डेली वेज वारा जेके 10-12 सालनि खां कमु था कनि 200-300 माण्हू आहिनि जेके असां वटि हेस्को में, उन्हनि खे पको कयो। CEO साहब मञियो हो। हिननि जो इहो चवणु आहे त राति ॾींहुं असां मुसलसल महिनत करे मुल्क खे रोशन करे रहिया आहियूं ऐं ही बार बार वफ़ाक़ी हुकूमत ऐलान करे असांखे दरबदर जेका वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर करे रही आहे। हिननि मुतालबो कयो आहे वफ़ाक़ी हुकूमत खां त जेकॾहिं हीउ निजकारी वारो ऐलान वापसि न कयो वियो त इस्लामाबाद में धरणो हणी ऐं पूरे मुल्क जी जेको आहे बिजली बंदि कई वेंदी। रिपोर्ट मां ॾिठी नाज़रीन इते ख़बर अवां शेयर कंदासीं त खैरपुर सेंट्रल जेल में कैद शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे शागिर्दनि ते केस दाख़िल करे ॿियनि जेलनि ॾांहुं मुंतक़िल करण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा कया विया। सखर, सोभोदेरो, सगियूं ऐं ॿियनि शहरनि में शागिर्दनि, कॉमर्स कारकुननि ऐं सियासी समाजी अॻवाननि मुज़ाहिरा कया। उन्हनि जो इहो चवणु हो त यूनिवर्सिटी इंतज़ामिया साज़िशुनि तहत शागिर्दनि मथां कूड़ा केस ऐं तशदुद कराए रही आहे। मामले जो नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो वञे। अपडेट्स मालूम कंदासीं। सखर मां फारूक सुमरो खां फज़ल मोहम्मद मंगी, सोभोदेरो मां असां सां लाइन ते मौजूदु हूंदो, जॾहिं त सगियूं मां तस्लीम अहमद असां सां लाइन ते मौजूदु हूंदो। सभ खां पहिरीं फारूक सुमरो खां अपडेट कयूं था। सखर में एहतजाज कयो वियो आहे। फारूक, छा तफ़सील आहिनि? सखर में शागिर्दनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि एहतजाज कयो आहे, छा चवणो उन्हनि जो? जी बिल्कुलु, सिंध एक्शन कमेटी पारां सखर प्रेस क्लब ॾाढो एहतजाजी मुज़ाहिरो थियो, जिन जो चवणो हुयो त सिंध यूनिवर्सिटी जे जेके शागिर्द आहिनि उनजी फीसनि में इज़ाफ़ो कयो वियो आहे। इन सां गॾु जेके लतीफ़ नसी जा शागिर्द आहिनि उन्हनि पारां हक़ ऐं सच जी आवाज़ उथारण ते उन्हनि मथां कूड़ा केस दाख़िल करे उन्हनि खे जेल उमारे वियो, जॾहिं त जेल इंतिज़ामिया बि ॼाणायल शागिर्दनि मथां कूड़ो केस दाख़िल करे उन्हनि मथां तशदुद करे हैदराबाद तोड़े कराची जेलनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। तंहिं करे असां लाॻापियल अख़्तियारनि खां मुतालबो करियूं था त ॼाणायल शागिर्दनि मथां जेके कूड़ा केस दाख़िल थियल आहिनि उहे ख़तमु करे उन्हनि खे इंसाफ़ ॾियारियो वञे, उन्हनि खे आज़ादु करायो वञे। जी ठीकु आहे फारूक, लाइन ते मौजूदु रहिजो। फज़ल मोहम्मद मंगी खां अपडेट्स मालूम कयूं था। फज़ल, छा तफ़सील आहिनि? शागिर्दनि मथां केस दाख़िल कयो वियो ऐं उन खां पोइ उन्हनि खे तशदुद जो निशानो पिणु बणायो वियो ऐं गॾोगॾु इन्हनि शागिर्दनि खे ॿियनि जेलनि मां मुंतक़िल कयो वियो। जी, शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जे गिरफ़्तार थियल शागिर्दनि जी आज़ादी लाइ प्रेस क्लब सबूत शागिर्द अॻवान जाम महबूब फतो, सफ़ीला इकलाल, तौफ़ीक़ हैदर, शकील चंद शेख ऐं ॿियनि शागिर्दनि लतीफ़ यूनिवर्सिटी इंतज़ाम जे ख़िलाफ़ एहतजाज कंदे नारेबाज़ी कई ऐं जिन जो चवणो हो त लतीफ़ यूनिवर्सिटी जी इंतज़ाम में जेका हिकु सोची समझी साज़िश तहत बेगुनाह शागिर्दनि मथां कूड़ा केस दाख़िल करे खेनि जेल मोकिलियो आहे ऐं जेल इंतज़ामिया सां गॾिजी करे शागिर्दनि जी मुस्तक़बिल वारा रांदि हिकिड़ी अनोखी रांदि खेॾी रहिया आहिनि। हिननि वधीक चयो त असांखे ख़दशो आहे त लतीफ़ यूनिवर्सिटी इंतज़ामिया जे चवण ते जेल इंतज़ामिया गिरफ़्तार शागिर्दनि खे कोई जानी नुक़सानु न पहुचाए, उन्हनि खे हुते जान जो ख़तरो आहे जो उन्हनि जेल ॿियनि जेलनि में शागिर्दनि खे मुंतक़िल कयो आहे। वसवारनि खे हिन अपील कई त शागिर्दनि जा कूड़ा खे ख़तमु करे उन्हनि खे आज़ादु कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाजी तारीख़ हलाई वेंदी। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी फज़ल, लाइन ते मौजूदु रहिजो। नज़रीन, तस्लीम अहमद खां अपडेट्स मालूम कयूं था। तस्लीम, अवां वटि कहिड़ा अपडेट्स आहिनि? सगियूं में पिणु शागिर्द ॿाहिरि निकिरी आया, उन्हनि तरफ़ां इन वाक़े ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। जी बिल्कुलु, शायदि सगियूं में शागिर्दनि थोरे सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाननि जंहिंमें STP जेको आहे तंज़ीम आहे ऐं GS हिंद हुरियत अॻुवाननि
सियाले स्टाफ खां हथनि में प्ले कार्ड खणी सॻियूं शहर जे जेको आहे मुख़्तलिफ़ चौकनि खां रैली कढी अची प्रेस क्लब सॻियूं ते पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि फरहान अली सैतो, गुलाम मुस्तफ़ा इज़बानी ऐं जेको आहे गुलाम कादिर चन्नो ऐं कामरेड आशिक सहाफ़िन अॻियां दाईंदे चयो त शाह लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जी इंतिज़ामिया पारियां शागिर्द अॻवान सिपाह सिंध जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र जाम महदी रज़ा सैतो ऐं फ़क़ीर इक़बाल इस्बानी समेत ॿियनि शागिर्दनि खे शागिर्दनि जे हक़नि जी ॻाल्हि करण तां वीसी ॾमिरजी पियो, जंहिं शागिर्द अॻवाननि मथां कूड़ा दहशतगर्दीअ केस दाख़िल कराए शागिर्द अॻवाननि खे गिरफ़्तार कराए ऐं जेल इंतिज़ामिया सां मिली भगत करे उन्हनि ते उते तशदुद करायो ऐं बाद में वधीक केस दाख़िल कराए उन्हनि खे मुख़्तलिफ़ जेलनि ॾांहुं जेको आहे रेफर कयो। सिंध जे मुख़्तलिफ़ जेलनि में जिते उन्हनि खे गुम करे छॾियो आहे, जिन सां असांखे मुलाक़ात करण जे लाइ बि जेको आहे उन्हनि खां परमिशन नथी मिले, जेको अमल सरासर ग़लति ऐं नाइंसाफ़ी वारो आहे। हिननि सिंध जे वॾे वज़ीर ऐं IG सिंध खां मुतालबो कयो त जेको आहे इन मामले जी साफ़ शफ़ाफ़ जांच करे शागिर्दनि सां नाइंसाफ़ी ऐं ज़ुल्म कंदड़ शाह लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जे VC ऐं जेल सुपरिंटेंडेंट खैरपुर खे हटाए शागिर्द अॻवाननि खे फौरी तौर आज़ाद करे इंसाफ़ फराहम कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाजी मुज़ाहिरनि जो दाइरो वधायो वेंदो। जी ठीक है, वॾी महिरबानी तस्लीम अपडेट करण जे लाइ। नाज़रीन अवां खे अपडेट कयोसीं त मुख़्तलिफ़ शहरनि में इन मामले के हवाले से एहतजाज किया वियो। फारूक सुमरो सखर में अपडेट कयो। फारूक अवां जी वॾी महिरबानी। जॾहिं त फज़ल मोहम्मद मंगी सोभो देरो में अपडेट करे रहियो। फज़ल अवां जी भी वॾी महिरबानी। अवां खे ॿुधायूं त खैरपुर सेंट्रल जेल में कैद शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी के शागिर्दनि ते केस दाख़िल कया विया। उन्हनि खे गिरफ़्तार किया वियो ऐं गिरफ़्तार करे ॿियनि जेलनि ॾांहुं मुंतक़िल करण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा कया विया। मीरपुर ख़ास ऐं पडीदर में वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक लेबर यूनियन पारां वापडा में निजकारी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। मुलाज़िमनि में ऑफिसनि खे ताला हणी हथनि में प्ले कार्ड खणी नारेबाज़ी कई। उन्हनि जो इहो चवणो हो त सेबको मुलाज़िमनि जी जबरी बदली ऐं शोकास कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। मीरपुर ख़ास ऐं पडीदर में वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक लेबर यूनियन पारां वापडा में इम्कानी निजकारी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। मुलाज़िमनि ऑफिसनि खे ताला हणी हथनि में प्ले कार्ड खणी नारेबाज़ी कई। उन्हनि जो इहो चवणो हो त सेबको मुलाज़िमनि जी जबरी बदली ऐं शोकास कंहिं बि सूरत में क़बूल न कया वेंदा। ख़ैर इन हवाले सां मीरपुर ख़ास में अपडेट्स मालूम कंदासीं रविशंकर माली खां। रवि, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुल, शायद तव्हांखे ॿुधायां त अॼु मीरपुर ख़ास में वापडा जी निजकारी ख़िलाफ़ वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक यूनियन जे सॾ ते हेस्को मुलाज़िमिन पारां हेस्को ऑफिस खां मीरपुर ख़ास प्रेस क्लब ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ अॻवाननि यूसुफ सुमरो, शाहिद काज़मी, सिकंदर महर, अब्दुल रहमान लाशारी ऐं ॿियनि जो चवणु हुयो त हुकूमत पारां जेको वापडा खे खंगाइण जूं जेको कोशिश कयूं पियूं वञनि ऐं जेके खांगी जोंग व्हाट्सएप का ऑफर लगाएं और एंजॉय करें पूरा महीना 4 GB व्हाट्सएप डेटा 200 जोंग मिनट और भी। ठीक है, वॾी महिरबानी रविशंकर अपडेट करण जे लाइ। नाज़रीन अवां खे ॿुधायां पियो मीरपुर ख़ास में पडीदर में वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक लेबर यूनियन पारां वापडा में निजकारी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया, जॾहिं त मुलाज़िमनि में ऑफिसनि खे ताला हणी हथनि में प्ले कार्ड खणी नारेबाज़ी कई वई। अवां खे इहा ख़बर पिया नाज़रीन। उन्हनि जो इहो चवणो हो त सेबको मुलाज़िमनि जी जबरी बदली ऐं शोकास कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। मीरपुर ख़ास ऐं पडीदर में वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक लेबर यूनियन पारां वापडा में निजकारी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया, जॾहिं त मुलाज़िमनि ऑफिसनि खे ताला हणी हथनि में प्ले कार्ड खणी नारेबाज़ी कई। उन्हनि जो इहो चवणो हो त सेबको मुलाज़िमनि जी जबरी बदली ऐं शोकास कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। अकरी चौदगी में बासरन पारां ज़मीन ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतजाज कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो। इन हवाले सां पेश आहे सागर अमीर हैदर जी रिपोर्ट। इन वक्त मौजूद आहियूं असीं प्रेस क्लब अकरी चौदगी ते, जिथे ॻोठ अकरी भरिसां ॻोठ आहे मोहम्मद यूसुफ शहर, उन जा रवासी आहिनि। उहे बासर जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज करणु पहुता आहिनि। साणनि ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। इन करे बचल जेको आहे सो उस्ताद अमन जो भाउ जेको आहे मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयूं वेठो आहे ऐं उन जे बावजूदि माल जेको बि आहे असांजी ज़मीन में फुटियूं सभु कुझु मेड़ाए थो। असांखे धमकियूं ॾिनियूं थियूं वञनि। असां वटि हथियार आहिनि। असां जंहिं वक़्तु वञूं था उहे असांजे झेड़े जे लाइ तयारु आहिनि। असां झेड़े खां लड़ायूं था। जीअं त हुनजी जेकी घरवारी आहे उहा पुलिस डिपार्टमेंट में आहे
ऐं जेको आहे सो उहा असां सां माना वधीक ज़ाइती थी कराई वञे, जीअं त मुंहिंजी न माउ न मुंहिंजो पीउ कुझु बि न आहे, मां यतीम आहियां हिकिड़ो। असां ज़ाइतियूं कनि, हर दफ़े असांजा वण फुटियूं बि मेड़े वेंदा आहिनि। असांखे आला फर घुर्ज कई ते असां इंसाफ़ कयो वञे। असांजे ॿनिन ते कब्ज़ो करे रहियो आहे, असांजे ॿार निकिरनि थो ॾे, हथियार झले बीठा आहिनि, असांजे ॿचनि ते ख़तरो आहे। अहमद उस्ताद गुलाम रसूल मोहम्मद बचल असांजी ज़मीन ते कब्ज़ो करे रहिया आहिनि, असां जहिड़ो करे रहिया आहियूं, असांजा ॿार वञंदा उन धमकियूं ॾेई रहिया आहिनि, असांखे जाने ख़तरो आहे। मुला बचल जो चयो त असां वटि बंदूकूं पयूं आहिनि, असां वटि गन पियूं, तव्हांखे मारींदासीं ऐं हिते तव्हां न अचो। असांजे हरनि ते बि तशदुद करे रहिया आहिनि, असांजो इंसाफ़ कयो वञे। गुलाम रसूल उस्ताद अहमद ऐं मोहम्मद बचल जेका आहिनि असांजी ज़मीन ते कब्ज़ो करे रहिया आहिनि, ठीकु आहे, ऐं जेको असांजी झेड़ा था कनि, पाणी जेको नथा ॾियनि, वाटर ड्राई आहिनि, ठीकु आहे, ऐं असांजी ज़मीन खे माल था छॾनि ऐं भेल करे रहिया आहिनि। तो बराए महिरबानी असांजे SHO साहिब खे, SP खे अपील आहे त असांखे जेको इंसाफ़ ॾियारियो वञे। SDM साहब मुख्तियार कार खे अपील आहे ऐं SP साहब खे, DSP खे, SHO खे त अहमद वारा असां ज़ुल्म था कनि, उन्हनि जा ॿाहिरि असांजी पोखूं था फैलाइनि ऐं असांखे धमकियूं था ॾियनि त असां हथियार वठनि, असां खोसा ॿधियल आहिनि ऐं तव्हांखे न छॾींदासीं। असांखे तमामु उस्ताद अहमद गुलाम रसूल ऐं बचल जेको बचल आहे, उन जी घरवारी पुलिस वारी आहे, उन जे ज़ोर ते असांखे धमकियूं ॾेई रहियो आहे। जेको असांजो कल्ह तमामु नुक़सानु पहुतो, असांजो अधु ॿारु पूरो कटे आहे, जेको हिमल फुटुनि जो मण 6200 रुपया आहे। असांजो केतिरो ई नुक़सानु, घटि में घटि असांजा 10 मण नुक़सानु करे चुका आहिनि। जी तव्हां एहतिजाजी मुज़ाहिरीन जेके मासूम ॿार साण करे प्रेस क्लब बकरी पहुता, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधो, उन्हनि जो चवणु आहे त सननि जेकी ज़रे ज़मीन ज़ाती अबदान जी मिल्कियत आहे, सननि खाता बि आहिनि, पर तंहिं हूंदे बि जेके बाअसर आहिनि उहे हिन जी ज़मीन ते कब्ज़ो करण जी कोशिशि करे रहिया आहिनि, हिननि खे मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। ऐं हिननि इहो बि चयो त हिकु यतीम मिसकीन हिन जो भाइटियो आहे, हुनजी 10 पैसा ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे ऐं वक़्तु ब वक़्तु जंहिंमहिल फसल तयारु थिए थो उनखे भेलाए तबाह ऐं बर्बादु कनि था। ऐं हिननि चयो त जेका सो हिननि DC खैरपुर, वज़ीर आला सिंध, SP खैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खां अपील कंदे मुतालबो कयो आहे त खेनि हिननि ख़िलाफ़ु कार्रवाई, क़ानूनी कार्रवाई करे खे इंसाफ़ फराहम कयो वञे। टाइम न्यूज़ टीम सां गॾु सागर अमीर हैदर, अकरी। घोटकी शहर में हद दख़लियूं हटाइण तां म्यूनिसिपल अमले ऐं दुकानदारनि विच में मुंहमारी थी पई। छिकताण दौरान 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस केस दाख़िल करे 5 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। घोटकी शहर में हद दख़लियूं हटाइण तां म्यूनिसिपल अमले ऐं दुकानदारनि विच में मुंहमारी थी पई। छिकताण पैदा थी वई। छिकताण दौरान 5 ॼणा ज़ख़्मी बि थिया। पुलिस केस दाख़िल करे 5 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। घोटकी मां इहे ख़बर असां शेयर कयूं पिया। घोटकी शहर में हद दख़लियूं हटाइण तां म्यूनिसिपल अमले ऐं दुकानदारनि विच में मुंहमारी थी पई। अपडेट्स मालूम कंदासीं माजिद संगड़ खां। माजिद, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुलु, शायदि घोटकी शहर में इंक्रोचमेंट हटाइण तां म्यूनिसिपल अमले ऐं दुकानदारनि विच में झेड़ो थी पियो। 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। वाक़ई जो 10 ॼणनि मथां केस में दाख़िल कयो वियो आहे। पुलिस 5 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। घोटकी शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां म्यूनिसिपल इंतज़ामिया जे अमले पारां हद दख़लियूं हटाइण जी कोशिशि कई त म्यूनिसिपल अमलदार अब्दुल रज़ाक छॾड़, सिराज अहमद, अली गोहर, अब्दुल गफ़ार, सुलेमान मलिक मथां दुकानदारनि हमलो करे ज़ख़्मी करे विधो। जंहिं बाद म्यूनिसिपल जे अमले जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ट्रैक्टर ट्राली में फहियल गंद किचिरो घोटकी जे A सेक्शन ॾाढो खणी पेट्रोल करण बाद अनोखो एहतजाज कंदे जवाबदारनि मथां केस दाख़िल करण जो मुतालबो कयो। गंद किचिरो घोटकी थाणे जे मेन गेट आॾो उछलाइण सबबि शहर में बदबू फैलिजी वई, जंहिं सबबि दुकानदार ऐं पुलिस वारा परेशान थी विया। घोटकी थाणे जे स्टाफ सां ॻाल्हाईंदे सीएम घोटकी रज़ा हसन पोते चवणो हो त दुकानदार इमरान मलिक ऐं उन सां गॾु ॿियनि म्यूनिसिपल अमले खे दुकान वारो इंक्रोचमेंट हटाइण जो उनखे चयो त उन्हनि मथां तशदुद कयो। जंहिं बाद आहे त जेसिताईं तशदुद करण दुकानदारनि मथां केस दाख़िल न कयो वेंदो तेसिताईं जो एहतजाज जारी रहंदो। म्यूनिसिपल अमले जे एहतजाज बाद घोटकी A सेक्शन थाणे जे अब्दुल गफ़ार चाचड़ जी फरियाद ते इमरान पंजाबी, फैज़ मोहम्मद, अब्दुल कादिर ऐं 5 अहलियात तलवारनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। जी शायदि ठीकु आहे, वॾी महिरबानी माजिद अपडेट करण जे लाइ। नासिन, कुंडरी में तामीर कयल मीरपुर ख़ास डिवीज़न जी वॾी मंदिर श्री कृष्णा मंदिर में मूर्तियूं लॻाइण वारी रंगारंग तक़रीब कोठाई वई। उमरकोट स्टॉप खां कृष्णा मंदिर ताईं हिंदू यात्रियुनि दोहल दमामनि सां झुमरियूं हणी मूर्तियूं खणी मंदिर में रखियूं। तक़रीब में हिंदू बिरादरी जे माण्हुनि रक़्स करे गुलनि जी वर्खा पिणु कई। इन हवाले सां अपडेट्स मालूम कयूं था अनिल कुमार खां। अनिल, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुलु, शायदि कुंडरी में उमरकोट बस स्टॉप वटि तामीर थियल
मीतपुर डिवीजन से सभ खां वॾे मंदिर श्री कृष्णा मंदिर में श्री कृष्ण भगवान ऐं माता शेरावाली जी मूर्तियूं आंदियूं ऐं मूर्तियूं रखण जी रंगारंग तकरीब मुनक़िद कई हुई। तकरीब में हिंदू पंचायत तालुके कुंडरी जे अॻवाननि मुखी योद्धेश्वर सुरेश रेवाचंद सोनी डॉक्टर प्रकाश महेश्वरी होतचंद ऐं ॿियनि उमरकोट बस स्टॉप खां कृष्णा मंदिर ताईं हिंदू यात्रियुनि ढोल दमामनि सां झूमरियूं हणी मूर्तियुनि खे खणी मंदिर में रखियूं ऐं जंहिं बाद तकरीब मुनक़िद कई हुई। तकरीब में हिंदू बिरादरी माण्हुनि ॿारनि वॾे अंग में शिरकत कई। ॿुधाईंदा त तकरीब में रक़्स ऐं झूमरियूं लॻाइण सां गॾोगॾु गुलनि जी वर्खा करी मूर्तियूं रखी हुयूं। मूर्तियूं रखण बाद आरती करी मुल्की ऐं क़ौमी ख़ुशहाली सां गॾु कोरोना वबा जे ख़ात्मे लाइ प्रार्थनाऊं कयूं ऐं तकरीब में जेके शरीक माण्हू हुआ उन्हनि खे प्रसाद ॾेई दुआऊं घुरायूं। ॿिए पासे ॿुधाईंदा त जेके अॻवान हुआ उन्हनि जो पोइ चवणो हो त जेका कृष्णा मंदिर कुंडरी में मीतपुर डिवीज़न जो सभ खां वॾो मंदिर आहे। मीतपुर डिवीज़न में अहिड़ो मंदिर अॻु में न हो। हिन जो हिन वक़्तु बि जेको तरक़ियाती कमु आहे उहो तामीर जो कमु हली रहियो आहे ऐं जेको हीउ मंदिर आहे तमामु वॾो मंदिर आहे। कोरोना वबा जे करे जेका तकरीब आहे उनखे मुख़्तसर कई वई आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अनिल अपडेट करण जे लाइ। जुडो में पाकिस्तान कौली इतिहाद पारां ॻोठ पहलाज में घरनि ते हमले ख़िलाफ़ जुडो बाईपास रोड ते धरणो हंयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणो हो त बाज़ वॾेरा ॻोठ मां लॾाइण लाइ मुख़्तलिफ़ बहाननि सां तंग करे रहिया आहिनि। जुडो में पाकिस्तान कौली इतिहाद पारां ॻोठ पहलाज में घरनि ते हमले ख़िलाफ़ जुडो बाईपास रोड ते धरणो हंयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणो हो त बाज़ वॾेरा ॻोठ मां लॾाइण लाइ मुख़्तलिफ़ बहाननि सां तंग करे रहिया आहिनि। हैदराबाद में सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी के मुलाज़मन पको न करण ऐं 2 महीननि जो रहियल पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन्हनि इहो चवणो त 93 मुलाज़मन खे पको करण बदिरां नवां मुक़ररी जा ऑर्डर्स जारी करे पुरानी सर्विस ख़त्म कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं इम्तियाज़ खोसो खां। इम्तियाज़, छा तफ़सील आहिनि वधीक? बिल्कुल शायद सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी हैदराबाद के मुलाज़मन 2 महीना अॻु सिंध हाई कोर्ट जो हुकुम ते कचनि मुलाज़मन के पको करण बैदि ग्रेड वाइज तरक्कियूं न ॾियण 2 महीननि जूं पघारूं न मिलण ख़िलाफ़ गुड्डू कमराणी, मीर नादिर, गुलज़ार ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब साम्हूं मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते हिननि जो चवणु आहे सिंध हुकूमत सिंध हाई कोर्ट जे हुकुम ते बिल्डिंग अथॉरिटी जे 94 मुलाज़मन खे पको करण बदिरां नवां मुक़ररी आर्डर जारी करे पुरानी सर्विस उन्हनि जी ख़त्म करे छॾी आहे। हिननि जो चवणु आहे त अथॉरिटी जी इंतज़ाम मुलाज़मन जी सीनियरिटी तोड़े तइलीमी क़ाबिलियत मूजिबि मुक़ररु करण बदिरां सभिनी मुलाज़मन खे 2 ग्रेड में भर्ती करण जा आर्डर जारी कया आहिनि, जेको अमल मुलाज़मन सां नाइंसाफ़ी आहे। हिननि चयो त नौकरियुनि ते पको करण बावजूदि हिननि खे 2 महीननि जूं पघारूं न आहिनि अदा कयूं। हिननि मुतालबो कयो आहे त पुरानी सर्विस तहत हिननि खे भर्ती करे ग्रेड वाइज तरक़ी ॾिनी वञनि, गॾोगॾु हिननि खे रहियल पघारूं अदा कयूं वञनि। ॿी सूरत में अदालत जो दरवाज़ो खड़काईंदा। जी शायद। ठीक है, वॾी महिरबानी इम्तियाज़ खोसो अपडेट करण जे लाइ। हैदराबाद में ख़बर वास्ता शेयर केसी SBCA जे मुलाज़मन पको न करण 2 महीननि जो रहियल पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कंदकोट में स्पेशल एजुकेशन के बरतरफ़ कियल मुलाज़मन बहाली लाइ रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन सिंध के वॾे वज़ीर खां मुलाज़मन के स्पेशल एजुकेशन खाते में बहाल करण की घुर कई है। कंदकोट में स्पेशल एजुकेशन के बरतरफ़ कियल मुलाज़मन बहाली लाइ रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। तफ़सील मालूम कंदासीं इमरान खोसो खां। इमरान, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुल शायद कंदकोट में स्पेशल एजुकेशन के बरतरफ़ कयल मुलाज़मन जो नौकरियुनि ते बहाली लाइ घंटाघर चौक खां प्रेस क्लब ताईं सदाम लाशारी, सनाउल्ला बखराणी, जफर भुट्टो, अवेज़ चाचड़ की अॻवानी में नौकरियुनि खां मुतासिर थींदड़ मुलाज़मन सियासी समाज के अॻवाननि सां गॾिजी प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़ अॻवाननि जो चवणो हो त सिंध में स्पेशल एजुकेशन खाते मां हटायल मुलाज़मन के जल्द बहाल करण जो मुतालबो कयो। मुतासिर मुलाज़मन के एहतजाज में STP के अॻवाननि अकरम बाजकाणी, SP जे दिलमुराद दहाणी, MWM जे मीर पाइक अली जखरानी समेत 2 पार्टियुनि के अॻवाननि ऐं कारकुननि शिरकत कई। सिंध के वॾे वज़ीर खां हटायल मुलाज़मन के स्पेशल एजुकेशन खाते में बहाल करण की पिण घुर कई वई। जी शायद। ठीक है, वॾी महिरबानी इमरान अपडेट करण जे लाइ। पेरूमल भरसा ॻोठ ॾाढ़ू ख़ासकेली बुनियादी सहूलियतुनि खां महरूम हुजण करे रहवासियुनि पारां एहतजाज कयो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे दिलदार ख़ासकेली। नाज़रीन, हिते मौजूद आहियां पेरूमल भरसा यूनियन काउंसिल बारंबरी आहे, जंहिंमें ॻोठ आहे ॾाढ़ो ख़ासकेली, जंहिंमें काफ़ी मसला मौजूद आहिनि। स्कूल आहे, रोड आहे, पाणी जी सहूलियत
ऐं न हुअण जे करे हिते जे ॻोठाणनि जेको आहे एहतिजाज कयो आहे। अचो त हितां जे ॻोठाणनि खां पुछूं त उन जा कहिड़ा वीचार आहिनि। रोड आहे को सॼो ख़तमु थी वियो आहे, भुरी आहे, को असां वटि को अचे कोन थो, को फाउंटन लाइ अचंदा हू अचनि कोन था। बाक़ी स्कूल असांजे ॿारनि जो दर पदर लॻो पियो आहे, स्कूल सॼो भाॼी भुरी वियो आहे। ॻोठ में पाणी जी सहूलियत न आहे ऐं रोड जेको आहे रस्तो टुटियल आहे, उहो ठाहिराए ॾिनो वञे ऐं स्कूल जेको आहे उहो काफ़ी ॾींहंनि खां बंदि आहे ऐं उस्ताद जिन आहे पर अचे कोन थो। रोड जेको आहे टुटी भुरी वियो आहे ऐं पाणी पीअण जो जेको आहे उहो तमामु तकलीफ़ आहे ऐं स्कूल जेको आहे असांजो उहो डही वियो आहे। बार बार दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, असांजो कुझु बि न थियो आहे ऐं उस्ताद जेको स्कूल में मुक़ररु आहे उहो जहिड़ो न मुक़ररु आहे, माना अचे ई नथो। ॿार असांजा दर पदर थी विया आहिनि। दरख़्वास्त आणींदो वञे, डेली मोकल करे वञे, इलाही ॾींहं थिया आहिनि आयो ई कोन्हे। घणो टाइम थियो आहे स्कूल खे बंदि थी? 3 साल थिया आहिनि अञा मास्तर आयो ई कोन्हे। ॻोठाणनि जो चवणु आहे त 1.5 साल खां वठी ही स्कूल किरोना वबा जो जवाज़ ॼाण आहे बंदि कयो वियो आहे, जंहिंमें केतिरई असांजा ॿार आहिनि ॿारहाड़ी जा जेके तालीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि। हिननि मुतालबो कयो आहे त किरोना वबा वारे इन बहाने खे छॾे करे असांजे स्कूल खे खोलियो वञे। चवणु आहे त जेका असांजी स्कूल जी बिल्डिंग आहे उहा तमामु ज़िबून थी वई आहे, उन जे लाइ बि असां एप्लीकेशन कयूं पर उन जो को बि नोटिस नथो वञे। कैमरामैन शाहिद सुमरे सां गॾु दिलदार हुसैन, ख़ासि के टाइम न्यूज़। नाज़रीन, रिपोर्ट मां ॾिठी। प्रोग्राम मां फ़िलहाल एतिरो ई। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।